उबरियल आना सेहत लाइ फ़ाइदेमंद हूंदा आहिनि, जिन खे खाइण जी सलाह डॉक्टर बि ॾींदा आहिनि। उबरियल आना नेराने खाइजनि त इंसान जी सिहत ते हाकारी असर पवंदा आहिनि ऐं घणो करे सियारे में आना उॿारे खाइण जी सलाह ॾिनी वेंदी आहे। पर आने खे उॿारण में घणनि माण्हुनि खे ॾुखियाई पेश ईंदी आहे। कॾहिं हू आने खे सही नमूने उॿारे नाहिन सघंदा त कॾहिं वरी आने जो छिलको नाहे लही सघंदो। अहिड़ी सूरत हाल में आने जी शिकिल ई बिगड़ी वेंदी आहे। थियण त ईअं घुर्जे त आनो बिल्कुलु परफेक्ट शिकिल में उभरे। अचो तव्हांखे ॿुधायूं था त आने खे उॿारण जो सवलो ऐं परफेक्ट तरीक़ो कहिड़ो आहे। आननि खे पाणी में विझी चुल्हे ते रखी छॾियो। हिकु बड़को खाइण खां पोइ पाणी में हिकु चमचो सोडा शामिल करियो। 5 मिंटनि खां पोइ उबरियल पाणी खे कढी नॉर्मल पाणी विझी छॾियो त जीअं आना थधा थी वञनि ऐं आना भञण वक़्तु हथ बि न सड़नि। हाणे अव्हां नतीजो ॾिसंदा त आने जी खल बि सवलाई सां लही वेंदी ऐं आनो बि पंहिंजी दुरुस्त हालत में बरक़रार रहंदो। सियारो बि अची वियो आहे। आना उॿारियो ऐं पंहिंजी सिहत जो बि ख़्यालु रखो।